वर शहर में 5 महीननि खां बिजली बंद ऐं पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी के अॻुवाणनि सैयद राशिद शाह भाॾाई, सैदू खान चांडियो, अलाबिश बलोच, मुजाहिद बलोच ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली वर शहर के मुख़्तलिफ़ बाज़ारुनि मां थींदी घोड़ाबड़ी तहलका प्रेस क्लब पहुती, जिथे अॻुवाणनि रैली खे ख़िताब कंदे चयो त हिन जदीद दौर में भी वर शहर बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिननि चयो त शहर में 5 महीननि खां बिजली न हुजण करे हितां जा नंढा वापारी ऐं मज़दूर बुख बदारी जो शिकार थी विया आहिनि ऐं संदन ख़ानदान फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, पर इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदा लातल्लुक़ बनियल आहिनि। हिननि चयो त शहर में मुसलसिल 5 महीननि खां बिजली बंद हुअण करे मस्जिदुनि ऐं घरनि अंदरि पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। अॻुवाणनि जो चवणु हो त ईद जा ॾींहं अचण करे वापारी ऐं दर्जी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहर में बिजलीअ जो न हुजण करे समूरा कारोबार मुतासिर थी विया आहिनि। हिननि चयो त वर शहर जे मौशियत खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। शहर में कारोबार मुतासिर थियण करे माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कंदे चयो त वर शहर जी बिजली समेत ॿियनि मसइलनि ते फौरी नोटिस वरितो वञे।